सफर महीने के आखिरी दिहाड़न इमामुल अंबिया साईं जन मक्के पाक का हिजरत करे मदीनतुल मुनव्वर वया। हिजरत जो तमाम ॾुखोईंदड़ वाक़ियो जेकॾहिं तफ़सील सां ॿुधायां त घणो टाइम असांजा मौलाना जा ॾींहुं अची विया मूं मूंखे घणी त हुयो भाउ वटि कोई कोन्हे पर अची विया इन करे इख़्तिसार खां थो वठा। मके वारनि सोचियो त हाणे आख़िर मोहम्मद करीम मूं जान कीअं छॾाइजी। अबे ॾाॾे जे मज़हब खां सभिनी खे फेरींदो थो वञे। हे 360 बुत बैतुल्लाह में रखियल आहिनि इहे बि चए थो अजाया त आख़िर छा कयूं। पाण में मीटिंग कयूं मुख़्तलिफ़ नंढड़ो ओछो अॻियों था वियो वरी हेॾे होॾे न थियो थोरो तवजो क़ीमती ॻाल्हि थो ॿुधायां। ईअं किताबनि में वेंदो आहे त मके वारनि हिकिड़ी जाइ ते मीटिंग कई त भला अचो त इन ते सोचो रईस वॾेरा सरदार उहे सॼे बसि हेॾे अंदरि सरदार उन्हनि पाण में मशवरो कयो। ओचिते हिकिड़ो माण्हू ॿाहिरों दरवाज़े ते आयो बहितरीन सुहिणो सिबतो माण्हू पर सभिनी जो ॾिठो तव्हां अलाए किथां जो आहे। अब तेरे मां बि मीटिंग में शरीक थींदो बाबा तूं आहे केरु बाबा कि मां यमन खां आयो आहियां। किथां चई यमन खां आयो आहियां बाबा हेॾे अंदरि मीटिंग थी हले सरदारनि जी वॾेरनि जी तोखे इजाज़त न आहे मां तव्हांजे कम जो आहियां इन मीटिंग जे लाइ त आयो आहियां मीटिंग जे आयो आहियां। अंदरि वञी ॾसियो सरदार अबू जहल वारनि खे त हीअं ॿाहिरि हिकिड़ो माण्हू आयो चए थो यमन जो आहे ऐं मीटिंग जे लाइ आयो आहे। हुन चयो त असां त कंहिंखे ॾसियो कोन हुते ॿाहिरि केरु आयो आहे भला छॾियोसि अचे सभु सरदार वेठा आयो ॾिठो त ॾाढो साफ़ सुथरो माण्हू अचे वेठो वेही करे चई त मूंखे ख़बर पई त अॼु तव्हां सरदारनि जी मीटिंग आहे मोहम्मद करीम जे बारे में सो मां बि इहा ॻाल्हि ॾिसी करे तव्हां वटि आयो आहियां। बिस्मिल्लाह शुरू कयो मशवरा शुरू थिया। कंहिं कहिड़ी राय ॾिनी कंहिं कहिड़ी राय ॾिनी। हिकिड़े राय ॾिनी त ईअं कयूं जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके जे हिकिड़े घर में बंदि कयो तालो हणी छॾियऊं हुन सां बाइकाट खाधो पीतो उन ॾे को अचणु वञणु कोन पाण ई बुख जे होटे बीहंदो हले असां ते इल्ज़ाम बि न ईंदो इहो ईंदो त बाबा बंदि कयो ईअं थींदो। ॿियनि चयो त ॻाल्हि चङी आहे उहो जेको यमन वारो उहो उथी वेठो तूं त को चयो अहिड़ी राय बि आहे छो भला तव्हांखे कहिड़ो एतिराज़ आहे जेकॾहिं हिनखे अंदरि वाड़ींदो उनजा मिट माइट आहिनि कबीलो आहे उहे ज़रूरु सोचींदा आहिनि त असांखे कहिड़ो ॾोकियो आहे जो तव्हां हुन सां एॾी ज़्यादती था कयो। सुभाणे तव्हां खां उहे फिटी करे उनजो पासो वठंदा तव्हां हथ सां पंहिंजी दुश्मनी वधायो। हिननि चयो यार तुम्हारी ॻाल्हि सही आहे। ॿिए उथी करे ॿिए राय ॾिनी त पोइ ईअं कयूं जो असां हितां मके पाक शहर मां मोहम्मद करीम खे ॾेखारी ॾियूं सभु गॾिजी करे चवंदो बाबा ॿिए ॾाॾे जे मज़हब खां फेराए थो तंहिं करे कढी छॾियूं मुल्क बदल शहर बदल करे छॾियो न हूंदो हिते न असांजी मुखालफ़त थींदी असां साॻा हूंदासीं। वरी उहो अची बीठो आहे ओ यमन वारो चई तूं मूंखे चरियो आहे चई मां कीअं चरियो आहे चरिया जॾहिं ॿिए पासे वेंदो त उते वरी पंहिंजी जमात ठाहींदो वरी उहा ताक़त वारा थींदा तव्हांजे मथां हमिलो कंदा वरी बि त तव्हांखे छॾींदा कोन मुखालफ़ दुश्मन तव्हांजा वधीक। हिन जो यार ॻाल्हि सची आहे की भला आख़िर कजे छा मशवरो कयो पाण में वॾेरा आयो सोचो अबू जहल राय ॾिनी त भला पोइ हीअं करणु खपे त मोहम्मद करीम खे नऊज़ बिल्लाह ख़तमु कजे पर उनजी तरकीब मां वटि हिकिड़ी आई आहे कहिड़ी कि जेके बि असांजे मके जा कबीला ज़ातियूं उन्हनि मां हिकु माण्हू खणो कबीले मां हिकु माण्हू खणो त मोहम्मद करीम खे नऊज़ बिल्लाह क़तल कयो शहीद कयो। हिकु कबीले जो माण्हू धकु हणे ईअं सभिनी जा धक लॻंदा मोहम्मद करीम फौत थी वेंदो पोइ बनु हाशिम वारा कंहिंसां विढ़ंदा कबीला खोड़नि कंहिंसां दुश्मनी कंदा तंहिंजे करे पोइ वञी मसइलो थींदो फ़ैसिले में थींदो त बाबा खून बहा पोइ असां सभई कबीले वारा गॾिजी करे खून बहा जेतिरी चवंदा ओतिरी भरे ॾींदासीं जान छुटी वई हे उथी बीठो एतिरो तो सदको तो ई भली राय ॾिनी आहे मां पाण इहा राय ॾियण वारो चयो त पोइ हिन ते अमली जामो कीअं पहराए ईअं कयो सभिनी कबीलनि खे घुरायो उन्हनि सभिनी कबीलनि मां हिकु वॾो चङो जेको कबीले जो हुजे कंहिंखे ॾसियो बि न उहो पाण सां गॾियो राति जीअं मोहम्मद करीम पंहिंजे घर में पियो हूंदो असां घर जे ॿाहिरि हली वेही रहंदासीं जेॾी महिल सुबुह जो निकिरंदो असां हिकु धकु हणंदासीं ख़ल्क़ त निंड में पई हूंदी असां पाण में जेके हूंदासीं धकु हणी करे मोहम्मद करीम खे ख़तमु कंदासीं। ॻाल्हि जॾहिं ज़ाहिर थींदी त सभिनी कबीलनि जा माण्हू हूंदा पोइ वञी फ़ैसिलनि ते ॻाल्हि थींदी। इहो तय करे पोइ इमामुल अंबिया साईं जे घर जे चौधारियूं राति जो वेठा किताबनि जे अंदरि ईंदो आहे उन्हनि जो तादाद 11 हुयो। घणा हुआ? घणा? 11 उहे इमामुल अंबिया जा तो निकिरण जो रस्तो हुयो उतां अची सभु करे लाइन करे बीठी रहिया
इमाम अल-अंबिया के अल्लाह ताला जिब्रील जे मार्फत के तो महबूब तो जे लाइ हेमन शुरू तंहिंजे करे तूं हीअं कर। इमाम अल-अंबिया के जेकी लाइन मिली, इमाम अल-अंबिया फौरन सैयदना अली मुर्तज़ा के सलायो, घर जो बातियूं घर गॾु सोने अली मुर्तज़ा के सलायूं ऐं अमानतूं जेके मके वारियूं नबी साईं वटि रखियलूं, मके जे मुशरकनि जूं मुस्लमाननि जूं या ॿियनि जूं, पाण उहे हज़रत अलीअ खे सम्झायूं त हे अमानतूं फलाणे जूं सम्झ ऐं पंहिंजी चादर मुबारक साई चादर साईं जन खे, उहा चादर मुबारक इमाम अल-अंबिया सैयदना अली मुर्तज़ा खे चई त हीअ तूं पाए करे अॼु मुंहिंजे बिस्तरे ते सुम्ह, मां अलाह जे हुक्म सां निकिरी थो वञा। सोना हो ॿाहिरों बीठा आहिनि इंतज़ार में, वो तो तव्हांजे तक में बीठा आहिनि, भला ओचिते हमिलो करनि, पाण फरमायो अल्लाह ताला मूंसां राह बणाई। इमाम अल-अंबिया हज़रत अली साईं खे पंहिंजे बिस्तरे ते अमानतूं सम्झाए करे पंहिंजी चादर ॾेई सुम्हण जो हुकुम फरमायो। पाण मिटीअ जी मुठ भरे करे बिस्मिल्लाह करे उन्हनि ॾे उछलायूं, उन्हनि जे अखियुनि में ज़रो ज़रो कयो, जीअं हवा जो झूटो ईंदो आहे, अखियुनि में ज़रो कयो, हेॾां वारे हमरा पंहिंजे अखियुनि खे महिटियो, हेॾां वारे बि महिटियो। इमाम अल-अंबिया ॿिन्ही जे विच तो हीअं गहली ॾेई टपिया, साईं जन हीअं ॼण करे टपिया, हेॾां वारे खे बि कुलो लॻो, हेॾां वारे खे बि कुलो लॻो। हिन चयो त मां अखियूं महिटियूं, शायदि मुंहिंजे हिन दोस्त जो कुलो लॻो, हिन चयो त शायदि मां अखियूं महिटियूं, हिन जो कुलो लॻो। हालांकि इमाम अल-अंबिया निकिरी विया। हेॾे मके वारनि जूं माण्हुनि जूं अमानतूं हज़रत अली मुर्तज़ा जे हवाले, अल्लाह जी अमानत मुहम्मद करीम अबू बकर जे हवाले, सिधो अबू बकर जे दर ते। अबू बकर रात जो अधरात जो टाइम, अबू बकर सिद्दीक़ जीउ सां सॾु ॾिनो। पाण फरमायो अबू बकर तूं हेॾी महिल बि जाॻी पियो? मुंहिंजा साईं जंहिं ॾींहुं तव्हां चयो त अबू बकर हिकिड़ी राति जो तूं ऐं असां गॾु हिजरत कंदासीं, उन राति खां वठी अबू बकर राति जी निंड पाण ते ख़तमु करे छॾी आहे, ॾींहं जो थोरी निंड कंदो आहे, राति जो जाॻंदो आहे त मथां मुहम्मद करीम ओच ते अची वञे। तंहिंजे करे जी सां सॾु, वाह अबू बकर। इहे ॿ साथी हुया हिजरत वारी राति जिन मुस्तफ़ा सां निभायो। माण्हू त चवंदा आहिनि त ॿ आशिक माशूक, हिकिड़ो अबू बकर आशिक हो, ॿियो नांग आशिक। अबू बकर खे त आशिक चयो त नबी साईं सां गॾु हलियो, नांग खे अबू बकर जे चक जे करे आशिक कयूं। उहो छाजे करे आशिक? जेको अबू बकर खे सुञाणे करे चक विझे वरी आशिक नबीअ जो, उहो कीअं? यादि रखो, मूंखे टांडे साहिब जी हिकिड़ी यादि तकरीर आई। टांडे साहिब जिन ॾिठो, तव्हां बुज़ुर्गनि घणनि ॾिठो हो, टांडे साहिब हिकिड़े दफ़े ॻाल्हि बन दाऊद मोठ में तकीर पे कई, मां उन तकीर में पाण हो। टांडे साहिब फरमायो अबू बकर जे लाइ फरमायो, कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो त इल्ला तंसुरूहु फक़द नसरहु अल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबी ला तहज़न इन्न अल्लाह माना। इहो सानी यसनैन वारो लफ़्ज़ टांडे साहिब पंहिंजे तकीर में चयो, सानी यसनैन इज़ हुमा फिल गार। सानी यसनैन छा आहे? थोरो तवजो। सानी यसनैन हे ॿहनि, हे ॿिनि ते अखर ॻाल्हायो वियो। सानी यसनैन ॿिनि मां ॿियो, हवा इन जी माना छा आहे? ॿिनि मां ॿियो। जे पहिरियों हे त ॿियो हे, जे पहिरियों हे त ॿियो हे। जॾहिं इहे ॿई ईअं हूंदा नालो न खणिबो त जहिड़े खे बणायो, जे पहिरियों हेॾा वारो त ॿियो हे, जे पहिरियों हे त ॿियो हे। सानी यसनैन जो लफ़्ज़ एॾो आहे। चांडे साहिब फरमाए थो इहो सानी यसनैन जो लफ़्ज़ सचो तॾहिं ईंदो जॾहिं अबू बकर में उहे सभई ख़सलतूं मौजूदु हुजनि जेके मुहम्मद करीम में। अबू बकर में उहे सभु आदात, उहे सभु शयूं अबू बकर में हुजनि जेके मुहम्मद करीम में हुजनि, तॾहिं इहो लफ़्ज़ सचो ईंदो। हे या हे, हे या हे, हे पहिरियों त हे ॿियो, हे पहिरियों त हे ॿियो, अहिड़े नमूने सचो लफ़्ज़ तॾहिं ईंदो। पोइ चांडे साहिब चयो उनजो मिसाल सोलो ईअं ॼाण वॾो आईनो खणी रखो सिज जे आड़ो। हवा आईने जो ओलड़ो थींदो आहे, आईने में बि सिज नज़र ईंदो आहे। पोइ तव्हां मूंखे ईअं आहे जो भला ऊन्हारे जो ॾींहुं चिटो हुजे, पोइ वॾो आईनो रखी सिज उन में आईने में नज़र अचे, पोइ सिज ॾे ॾिसी सघंदो? हुननि सिज ॾे बि न ॾिसंदो, तारा कढंदुसि। जे आईने वारे सिज ॾे ॾिसंदो तॾहिं बि तारा कढंदुसि। त अबू बकर सिद्दीक़ जो मिसाल चांडे साहिब ईअं ॾिनो त मुहम्मद करीम हक़ीक़ी सिज वांगुरु आहे। अबू बकर उन जे ओलड़ो आहे, जीअं आईने में हुजे उनजो छुआ कि मां तोखे नथो झलियां त तूं हिन आहीने वारे सिज खे ॻाल्हाए या हुन खे ॻाल्हाए, पर इहा तोखे ख़बर हुजे जे हिन आहीने वारे खे ॻाल्हाए जहिड़ो हक़ीक़ी सिज खे ॻाल्हाए, जे अबू बकर सिद्दीक़ खे ॻाल्हाए जहिड़ो मुहम्मद करीम खे ॻाल्हाए। इहो अबू बकर सिद्दीक़ जो मक़ाम आहे। शाइर इस्लाम थियो त महबूब करीम हिजरत वारी राति हबीबन करीमन सां ॿिनि आशिकनि ॾींहुं निभायो। किन चयो त नांग, पर मां नांग जी मुखालफ़त कंदो आहियां। जेको अबू बकर खे सुञाणे करे चक विझे, इहो नबी साईं जो आशिक़ नथो थी सघे। हूअं बि सॼी दुनिया इमाम अल-अंबिया जी आशिक़ आहे। वण टिण पखी परंदा, हे हजर, हे थुड़ खजंजा, हे हजर शजर सभु इमाम अल-अंबिया सां प्यार कंदड़, पर जेको यार अबू बकर खे सुञाणे चक विझंदो उहो त नबी साईं जो आशिक़ न थींदो न। भला जेकॾहिं सभई आशिक़ हुजनि त पोइ नांग खे मारण जो हुकुम आहे?
नांगे खे मारण जो हुकुम आहे चइबो त दुश्मन आहे न तॾहिं त मारजेसि थो न जेकॾहिं आशिक़नि में शुमार करे पोइ सिर ते रखी घुमाईंदो आहे त जोगिन वांगुरु ईअं न आहे नांगे जे लाइ पंहिंजा हुकुम इहो आहे फिके जो मसइलो आहे त हिकिड़ो माण्हू बिस्मिल्लाह करे अलाह अकबर करे नमाज़ में बीठो आहे मस्जिद जे अंदरि नमाज़ बीठी हले थी ओचितो नांगो अची वियो ओचितो विछू अची वियो ओचितो को अंदरि टपी आयो को जानवर ख़तरनाक त हाणे नमाज़ छॾे भॼी वञिजे या इन सां मुंहुं छाड़ीजे पोइ किताबनि लिखियो आहे फिके जो मसइलो ॾसेव पियो किताबनि लिखियो आहे त इहो नंढो को जानवर आहे कहिड़ो विछू आहे ऐं नांग आहे भला आहे त पोइ ईअं कयो ॾिसो जो पादर आहे पादर न आहे त पोइ रहल आहे को संदुली आहे इहो खणी करे निमाज़ में क़िबले ॾोह मुंहुं न मटायो बराबरि पढ़ंदा बि रहो इहो खणी करे ॿ टे धकड़ी मारे बि छॾियोसि माना निमाज़ में बि इनखे मारियो पोइ इनखे आशिक़ चई करे पंहिंजे सिर जो ताज कीअं बणायो त आशिक़ हुयो बहरहाल उन्हनि जी मर्ज़ी जिन खे चयो त आशिक़ असां बि चवंदा त पाण ॼाणो पर ॿ आशिक़ इहे आहे जेको हिकु इमामुल अंबिया जे ख़तरे वारे टाइम ते बिस्तरे ते सुतो छो त जेकॾहिं दुश्मन ॾीओ पाए ॾिसनि त सम्झनि मोहम्मद करीम सुतो पियो आहे ओचितो हमिलो करनि त सोनो अली मुर्तज़ा शहीद थी सघे पियो छो त बिस्तरे मुस्तफ़ा वारे ते उहो मुस्तफ़ा खे शहीद करण जे लाइ त बीठा हुया ॿाहिरि त ॿाहिरि निकिरे ॿाहिरि न निकिरे हिते हमिलो करनि त सोनो अली मुर्तज़ा शहीद थी वञा इहो आशिक़ जे ख़तरनाक महल में इमामुल अंबिया जे बिस्तरे ते सुतो ॿियो आशिक़ उहो जेको महबूबनि करीमनि सां गॾिजी हली करे गारे सौर ते इमामुल अंबिया खे कुल्हनि ते खणी पुॼाए पियो दिलि घुरियो त मां खे इहो शेर ॿुधायां थोरो तवजो चए हिकु राति सगोरी हिजरत जी दिलि बर ऐं ॿ आशिक़ परवाना हिकु राति सगोरी हिजरत जी दिलि बर ऐं ॿ आशिक़ परवाना हिकु हुकूमत मके में घर में हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिकु राति सगोरी हिजरत जी दिलि बर ऐं ॿ आशिक़ परवाना हिकु हंध में दुश्मन जे मुंहं में ॿियो पंध में दुश्मन जे मुंहं में हिकु हंध में दुश्मन जे मुंहं में ॿियो पंध में दुश्मन जे मुंहं में हर हाल में जीउ मुहम्मद खे लब्बैक लबनि ते सदा माना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जानाना हिकु राति सगोरी हिजरत जी दिलि बर ऐं ॿ आशिक़ परवाना हिकु हाज़िर बारे अमानत में माण्हुनि जूं अमानतूं अली मुर्तज़ा जे हवाले अमानतुनि जो बार अली साईं जे कंधनि ते अल्लाह जी अमानत सोनो मोहम्मद करीम अबू बकर जे कंधनि ते हेॾे बि बार हुयो होॾे बि बार हो पर बार में फ़र्क़ु आहे चई हिकु हाज़िर बारे अमानत में हिकु हाज़िर बारे अमानत में ॿियो झोल में जानिब क़िस्मत में हिकु हाज़िर बारे अमानत में ॿियो झोल में जानिब क़िस्मत में सिर पेश ॿिनी जा हुज़ूर अॻियां सचायूं सलामत नज़राना सिर पेश ॿिनी जा हुज़ूर अॻियां सचायूं सलामत नज़राना हिकु मुहिब जे हंध में रहमत में सोने हैदर करार कयो त अॻु में मां अलीअ खे पंहिंजे ज़िंदगी में अहिड़ो सुकून राहत करार नसीब न थियो हो जेको उन राति महबूब मोहम्मद करीम जे रहमत वारे बिस्तरे एॾो सुकून मूंखे ॿिए हंधि न थियो जेको रहमत वारे बिस्तरे में होॾे सोनो अबू बकर थो चए त मूंखे दीदार करणु दिलि ईअं चइबो आहे भउ करे दीदार करण जो मौक़ो ज़िंदगीअ में न मिलियो जेको उन्हनि रातिनि में मिलियो जो महबूब गारे सौर में मुंहिंजे ढोल में आरामी आहे मां अबू बकर पे मुस्तफ़ा जे चेहरे अनवर जा दीदार कया चई हिकु मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में हिकु मुहिब जे हंध में रहमत में बेनांग जा डंग सठालत में अल्लाह जे आला इनायत में ताज़ीम में शामिल शुकराना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो
पंड में साथ में जाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर आशिक परवाना सिद्दीक़ ते सुमोहंद में तूं सिद्दीक़ ते सुमोहंद में तूं अली हल मूसा पंध में तूं सिद्दीक़ ते सुमोहंद में तूं अली हल मूसा पंध में तूं जे सिद्दीक़ ते सुमोहंद में तूं अली हल मूसा पंध में तूं जे उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना जे उन्हनि खे चवे हा नबी त उहे बि चवनि हा जाना सिद्दीक़ तॾहिं सिद्दीक़ बणियो सिद्दीक़ तॾहिं त सभिनी खे वणियो हैदर बि सॼो वियो शेर ख़ुदा एज़ाज़ ॿिन्ही जा जुदा गाना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर आशिक परवाना हिकिड़े आलिम सुहारे तकरीर में कई ॻाल्हि जे इमामुल अंबिया पंहिंजी न्याणी सोणे अली उल मुर्तदा खे ॾिनी अम्मा फातिमा ज़हरा अम्मा साईं जन्नत जे औरतुनि सरदारनि अम्मा साईं महबूबन करीमन हज़रत अलीअ खे निकाह में ॾिनी त महबूब करीम सोणे अलीअ जो छा थियो आहे सहुरो छा थियो सहुरो सहुरे जो अदब पीउ वांगुरु कयो वेंदो आहे अब सहुरे जो अदब पीउ वांगुरु कयो वेंदो आहे सोणे अली उल मुर्तदा खे न्याणी ॾिनो त सोणो अली उल मुर्तदा इमामुल अंबिया जो ॼाटो थियो इमामुल अंबिया सोणे अली उल मुर्तदा जो सहुरो थियो त अली उल मुर्तदा खे पंहिंजे सहुरे जो अदब एहतराम लाज़िम आहे वरी ॿिए पासे ॾो नज़र करे ॾिसंदव त सोणे अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी ॾिनी इमामुल अंबिया खे त इमामुल अंबिया जो अबू बकर सिद्दीक़ सहुरो थी पियो छा थियो बा छा थियो सहुरो ये ॿुधाइम हक़ हुआ पर अबू बकर सिद्दीक़ चयो त मुंहिंजो अबू मां महबूब मोहम्मद करीम तम कुर्बान वञे फ़र्क़ ईंदी आहे वरी हेॾे छा आहे फ़र्क़ थोरो तवजो खैबर वारे ॾींहं ते सोणे अली उल मुर्तदा जे अखियुनि में तकलीफ़ थी इमामुल अंबिया पंहिंजो लुआब काथे लाथो अली उल मुर्तदा खे काथे अखियुनि में हेॾे नांग ॾंदो अबू बकर खे पेर में त लुआब मुबारक पेर ते रहो हे सहुरो हो ॼाटो हिते अदब इहो आहे त पेर ते लिब लाइ बि सहुरो आहे होॾे ॼाटो आख़िरी चईंदसि अल्लाहु अकबर के सिद्दीक़ के पेर में लातई लिब हैदर के अखियुनि में पातई लिब सिद्दीक़ के पेर में लातई लिब हैदर के अखियुनि में पातई लिब एहसान अजीब मोहम्मद जा एहसान अजीब मोहम्मद जा तस्लीम रफ़ीक खे याराना हिकु हुकूमत मके में घर में ॿियो पंध में साथ में जाना हिक रात सगोरी हिजरत जी दिल बर आशिक परवाना